नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जाम नवाज़ अली में ख़बर ॾींदा हलूं त टंडो आदम में मरकज़ी इमाम बारगाह अकबर हुसैन जे मरकज़ी इमाम बारगाह में बरामद थियो आहे। बेरानी में सईद हवेली में सईद गुल हुसैन शाह ऐं अली शेर शीदी जी अॻुवाणी में जाम नवाज़ अली में जाम अली जी इमाम बारगाह में असलम शीदी जी अॻुवाणी में मातमी जुलूस बरामद कया विया आहिनि। मुख़्तलिफ़ इमाम बारगाहनि खां थींदे जाम सबब में नेर थियो आहे, जिते शाम ग़रीबा अदा कई वेंदी। बेरानी में सईद हवेली में मातमी जुलूस बर्पा थियो, जेको पंहिंजे रवायती रस्तनि खां थींदो सईद इस्माइल शाह में नेर थियो, जिते शाम ग़रीबा अदा कई है। टंडे आदम में डीसी सांगत डॉक्टर इमरान हुसैन मातमी जुलूस जी निगरानी करे सिक्योरिटी इंतजाम जो जाइज़ो वरितो। मातमी जुलूस सख्त सिक्योरिटी में पंहिंजे मंज़िल ॾांहुं रवां दवां सईद जुम्मन शाह जी इमाम बारगाह में शाम ग़रीबा अदा कई वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।